नबी करीम सलाम जे ज़माने में असां बकरी के हिकिड़े पूरे घर जे लाइ काफ़ी समझंदा हुआसीं। पोइ हुन में बकरी बची वई, दुंब वग़ैरह जेको सो अची वियो। बाक़ी उठ जे अंदरि 10 सां थी सघनि था ऐं ढगी जे अंदरि जेको आहे सो 7 सां थी सघनि था। त नबी करीम सलाम जिन जे ज़माने में उठ 7 माण्हुनि जे पारां बि क़ुर्बान कयो वियो आहे। माना गुंजाइश चाहे 10 माण्हू थी सघनि था, पर जेकॾहिं 7 माण्हू चवनि था असीं सॼो उठ कयूं था, करे सघनि था। कुर्बानी के जानवर में केतरा हिस्सा रखा वञनि? त जीअं बकरी ऐं दुंबो आहे, गेटो आहे, इहो त हिकिड़े घर जे लाइ काफ़ी आहे। हदीस किताब सुनन तिरमिज़ी में अब्वाबुल अज़ाही में हिकिड़ो पूरो बाब इन नाले सां आहे, बाब मा जाअ अन शातल वाहिदा। उते हदीस मुबारक मौजूदु आहे। साहिब ज़ुग़ुर फरमायो तो त नबी करीम सलाम जे ज़माने में असां बकरी के हिकिड़े पूरे घर जे लाइ काफ़ी समझंदा हुआसीं। पोइ हुन में बकरी बची वई, दुंब वग़ैरह जेको सो अची वियो। बाक़ी रहियो मसलो उठ ऐं ढगी जो, त नबी करीम सलाम जन जो प्यारो साहिबी सिन जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु इहा शइ बयानु करे तो। हदीस किताब सुनन इब्न माजा में किताबुल अज़ाही में इमाम साहिब हिकिड़ो बाब क़याम करे थो, बाब अन कम तुजज़िउल बुदना। उन में हदीस मुबारक आहिनि था। सिना जाबिर फरमाइनि था, असां सफ़र में हुयासीं, असां उठ ज़बह कयो 10 माण्हुनि जे तरफ़ां, माण्हुनि में असां 10 हिसा कया ऐं जेको आहे सो असां ढगी ज़बह कई, उन में असां जेको सो 7 माण्हुनि खे शामिलु कयो। यानी कि जेकॾहिं हिकिड़ो माण्हू शरई जेके तौर तरीक़ा ॾसियल आहिनि उन्हनि जी पाबंदी करे कुर्बानी करे थो, हिकिड़े घर जे लाइ बकरी घेटो काफ़ी आहे। बाक़ी उठ जे अंदरि 10 सां थी सघनि था ऐं ढगी जे अंदरि जेको आहे सो 7 सां थी सघनि था। बाक़ी इन खां हटी करे हिकिड़ो माण्हू मज़ीद नफ़ली तौर ते करे त उन खां वधीक करणु थो चाहियां, उन जी त का बद कान्हे का, केतिरियूं कुर्बानी जेको सो करे सघे थो। जीअं ख़ुदि हदीस किताब सुनन अबी दाऊद जे अंदरि किताबुल अज़ाही जे अंदरि हिकिड़ो बाबुल बकरते वल जज़ूर, उते हदीस मुबारक मौजूदु आहे त नबी करीम सलाम जिन जे ज़माने में उठ 7 माण्हुनि जे पारां बि क़ुर्बान कयो वियो आहे। माना गुंजाइश चाहे 10 माण्हू थी सघनि था, पर जेकॾहिं 7 माण्हू चवनि था असीं सॼो उठ कयूं था, करे सघनि था। हदीस किताब सुनन इब्न माजा में किताबुल अज़ाही में बाब अन कम तुजज़िउल बदना, उते हदीस मुबारक मौजूदु आहे त नबी करीम सलाम जन पंहिंजे घर जे तरफ़ां, माना हिकिड़े घर लाइ बकरी काफ़ी आहे ऐं ढगी में 7 सां थींदा आहिनि। नबी करीम सलाम पंहिंजे घर जे तरफ़ां सॼी ढगी ज़बह कई। मज़ीद सही मुस्लिम जे अंदरि किताबुल हज जे अंदरि बाब हजतिन नबी सल्लल्लाहु अलैहि हदीस मुबारक मौजूदु आहे। नबी करीम सलाम जन पंहिंजे तरफ़ां पंहिंजे घर जे तरफ़ां 100 उठ नहर कया। त माना जेकॾहिं नफ़ली तौर ते को माण्हू करे थो त पोइ त का हद ई कोन्हे, केतिरा बि जानवर ज़बह करे। बाक़ी हू माण्हू पाण ते को हक़ सम्झी करे जेकॾहिं क़ुर्बान करे थो, हिकिड़े घर जे लाइ बकरी ऐं घेटो दुंबो काफ़ी आहिनि। बाक़ी उठ में 10 सां थी सघनि था ऐं ढगी में 7 सां थींदा। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।